लहरूं जिंदगी। तू छा तो समझी? तू अंदर वेही पंहिंजी गैंग हलाईंदे? तू तो मुड़स माण्हू आहीं। बस थकिजी पए। तोखे मोचड़ा हणण सां असांजा थक लहनि था, चढ़नि कोन था मिस्टर दाइम। तव्हां जेकॾहिं बची निकिरी आया आहियो, तव्हां छा था सम्झो? तव्हां का जंग खटी आया आहियो? भुलिया आहियो। तुंहिंजे कहर खे ॾिसी था वठूं, पहिरियां असांजो कहर त ॾिसी वठ। यासिर मां अहिड़ी उम्मीद बिल्कुल भी न हुई त हू दुश्मन सां गॾिजी अहिड़ियूं रौलाकियूं कंदो। जिन माण्हुनि रिश्तनि जो तक़दुस न सम्झे बाबा जी इंसल्ट कई ऐं समूरी ज़िंदगी ॾुख ऐं तकलीफ़ुनि जे सवाइ कुझु बि न ॾिनो आहे, अॼु मुंहिंजो भाउ यासिर हुननि सां गॾु अचे वञे पियो, अफ़सोस पियो थिए। ठीकु आहे, जेकॾहिं यासिर पंहिंजी सोट सां ईंदे वेंदे ॾिठो वियो आहे त हिन में बि हुनजी का चङाई हूंदी। जेके माण्हू असांजे भर में बीही कोन सघंदा हुआ, अॼु उहे यासिर खे पंहिंजे घरां खणी वञनि था। छा उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी त यासिर केरु आहे? इहा असांजी वॾपाई न आहे। अदा यासिर खे हाणे कॉल करे मालूम कयो बाबा असल मसलो छा आहे। काफ़ी ॾींहंनि खां माही खे ॾिसां पई, हू अदा यासिर सां गॾु अचे वञे पई। किथे यासिर अदा सोहराब जी कंपनी में नौकरी त न पियो करे? तूं त चरी थिए, जॾहिं सोहराब मूंसां ई कोन थो ठहे त मुंहिंजे पुट खे पंहिंजी कंपनीअ में नौकरी कीअं ॾींदो? ऐं असांजो यासिर समझदार आहे ऐं हिन ॻाल्हि खे सम्झे थो। ही मूंखे को ॿियो मामिलो थो लॻे। बाबा अवां कॉल करे खांसि पुछो ऐं इहो क्लियर कयो कि असांखे हाणे न आहे वेझो वञणो। सदफ बिल्कुलु सही पई चए। यासिर ईअं छो थो करे? हुननि जी वेझड़ाईअ जे करे असांखे वरी सुभाणे कंडा कढणा पवंदा। तव्हां हुन खां फ़ोन करे पुछी वठोसि। यासिर जो फोन ऑफ थो अचे, पोइ वरी ॻाल्हाए वठंदोमांसि। पोइ तव्हां हरूभरू नेगेटिव अप्रोच न रखो ऐं मूंखे यकीन आहे त यासिर अहिड़ो को बि कमु कोन कंदो जंहिंसां मुंहिंजी दिलि आज़ारी थिए। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे शुमाइला, इहा ॻाल्हि मूंखे यासिर छो न ॿुधाई आहे त हू माइन सां मिलंदो रहियो आहे। हूअं त हू हर ॻाल्हि मूंसां शेयर कंदो रहियो आहे, पर इहा ॻाल्हि अलाए छो कोन ॿुधाई। बाबा मूंखे लॻे थो यासिर माही खे राज़ी करे वरितो हूंदो, खेसि परचाए घर आणींदो। जेकॾहिं यासिर ईअं करणु चाहियो त मां हुनखे ईअं कॾहिं बि कोन करणु ॾींदसि। तूं वरी छो हिन रिंगटे ते अची चढ़ी आई? जेकॾहिं ईअं थिए थो त इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। हूअं ई हुन ॿिन्ही जो नंढपण में रिश्तो थियल आहे, तय थियल आहे इहा ॻाल्हि। असल जे मूंखां पुछंदा आहिनि हवाले सां त मां अदा यासिर जे पासे खां ई ॻाल्हाईंदसि। असां सां कनीस फातिमा घटि कोन कई आहे। हुन दुश्मनीअ जा सभु लीका लताड़े छॾिया आहिनि। उन ॾींहुं बाज़ार में ॿई माउ धीअर मिलियूं आहिनि त उते बि जहिड़ो करे बेइज़तो कयो अथनि। ॾिस शुमाइला, जॾहिं रिश्तनि खे वेझो कबो आहे त इन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे नाहे ॾिसबो। मुंहिंजी दिलि हिकु लम्हे लाइ सोहराब सां मिलणु नथी चाहे, छो त हुन जेका मुंहिंजी बेइज़ती कई आहे उहा सॼी ज़िंदगी मां विसारे नथो सघां। पर जेकॾहिं रिश्तनि खे ॻंढण जे लाइ हू मुंहिंजे दर ते हली ईंदो त मां पंहिंजी उन बेइज़ती खे विसारे छॾींदुसि। बाबा उहो त अव्हां जी दिलि आहे ऐं चाचा लाइ प्यार। ख़ैर असीं सभई अॻिते जो सोचूं पिया। पहिरीं अदा यासिर खां थी मालूम कयो असल मसलो छा आहे। गुड, अॼु मुंहिंजी धीअ तमामु वॾे अकुल वारी ॻाल्हि कई आहे।
जेकी भी एविडेंस असांखे मिलिया आहिनि ऐं सुल्तान जेतिरे एतमाद सां ॿुधाए रहियो आहे त माहिन उन मां इहो लॻे पियो त चाचा सोराब किथे न किथे इन्हनि सभिनी ॾोहनि में इन्वॉल्व आहे। वो अक्सर ऑफिस में भी तोखे ईअं ई शक कंदे ॾिठो आहे। उहो शक नाहे, इहे सभु एविडेंस पिया चवनि। कमाल जो लॉजिक आहे यासिर तुंहिंजो। बसि हिन ॾींहं खां पोइ त मां इहा विथी नाहे आंदी। हाणे त मां ज़िंदगी खां बि का विथी नथो रखणु घुरां। हिनखे बि पंहिंजी आङुरियुनि सां छुहे महसूसु कंदो आहियां। रिश्तनि जो अहसासु त मूंखे बि आहे। तूं वाकई जीअं ॿुधाई पियो न, मुंहिंजे अंदर में बि ईअं ई रहंदो आहीं तूं। मां किथे रहंदो आहियां? रहंदो त इंतज़ारु आहे हिन अंदर में, तुंहिंजे मोटी अचण जो इंतज़ारु, तुंहिंजे मुकमल मुंहिंजे हुजण जो इंतज़ारु। तूं सच में एतिरो चाहीं थो? ज़िद नाहीं तूं, प्यार आहीं, छा कयां? अच्छा, तुंहिंजो ख़्यालु आहे त पापा इन्हनि इलीगल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहे? ॻाल्हियुनि ऐं साबितियुनि मां त ईअं ई लॻे पियो। हाणे असां पंहिंजी इन्वेस्टिगेशन इन फ्रेम में आणे शयुनि खे ॾिसणु शुरू कयूं, पोइ शायदि कुझु शयूं साम्हूं अचनि, छो त असां रिश्तनि जी ऐनक पाए शयुनि खे ॾिठो, जंहिंजे करे असांखे कुझु बि ॾिसण में न पिए आयो। न यासिर, मूंखे यकीन नथो अचे। पापा कॾहिं बि ईअं नथो करे सघे। हू हिकु सुठी साख रखंदड़ बिज़नेसमैन आहे ऐं पापा जा सियासी असर ऐं वास्ता सुठी लेवल ते आहिनि। पापा खे कहिड़ी ज़रूरत आहे त हू ईअं करे? उहो ई त ॻोल्हणो आहे। ख़ैर, हाणे छा प्रोग्राम आहे? ऑफिस हलिजे? हाँ, अॼु पापा खे बचिणो आहे ऑफिस। लॻे थो कुझु इम्पोर्टेंट मीटिंग्स करणियूं आहिनि डिपार्टमेंट जे हेड सां। मूं पापा खे सॼी राति जाॻंदे स्टडी में वेठल ॾिठो हुयो। पोइ तकिड़ो हलिजे, किथे मुंहुं मिसकीन जी नौकिरी न हली वञे। हाणे ईअं बि कोन्हे को, घटि में घटि मुंहिंजे खे रखियल एम्प्लॉय खे पापा कोन कढंदो। तोखे एतिरी पक हुजे हा न त हिन वक़्त ताईं मुंहिंजे बारे में ॿुधाए छॾी हा। तूं वरी कहिड़ो पंहिंजी फैमिली खे ॿुधायो आहे? खुटल त तूं बि आहीं यासिर साहब। बॉस, लगे तो तव्हां सोराब जी शिद्दत सां मुखालिफ़त कई आहे। छा तोखे हू कुझु बि न करे सघंदो बॉस? सोराब खान कुछ भी कोने। मां आहियां त सोराब खान आहे। हुनको त पंहिंजो कंपनी बि संभालियो नथो वञे न। हा, हू सिर्फ़ सियासत करे सघे थो। हू जेको कुझु बि हो मुंहिंजे करे हुयो। संदसि जो कारो पैसो बि मुंहिंजे करे हुयो। पैसे सां हू कुझु बि करे सघे थो बॉस। तोखे पंहिंजे रस्ते तां हटाइण हुन लाइ को वॾो इशू न आहे। इन कम लाइ हुन वटि 3 माण्हू आहिनि ऐं इहे 3 माण्हू मुंहिंजे ई रेफरेंस आहे। हा, बाक़ी कंहिं सियासी या नस्ली ग्रुप वटि सपोर्ट वठे, हुनखे बि ॾिसी वठंदासीं। अॼुकल्ह त टारगेट किलिंग आम थी वई आहे। हर ॿियो ग्रुप इहो कमु करण लाइ तयारु आहे। न, हिन वक़्तु टारगेट किलिंग अहिड़ो सवलो कमु कोन्हे। हा, माज़ी में ज़रूरु हुयो। तुंहिंजे एक्स बॉस हिन मूं घणो कुझु कमायो आहे, तोखे त ख़बर हूंदी। दाइन पकड़ियो कीअं ट्रैप थियो? जॾहिं खुटी खणंदी आहे त ईअं ई थींदो आहे। विनोद भाई, पाण वटि घणा सॉफ्टवेयर डेवलप थिया। पुराणनि क्लाइंट्स जी बि कंप्लेन्स अचनि थियूं पयूं ऐं ॾींहं ब ॾींहं कंप्लेन्स वधंदियूं थियूं वञनि, जॾहिं त नए IT हेड जे अचण खां पोइ इहे कंप्लेन्स घटि थियणु घुरिजनि। मूंखे त सम्झ में नथो अचे त तव्हां इहो IT हेड हायर कयो आहे या को कंप्यूटर ऑपरेटर? पापा, IT हेड काफ़ी टैलेंटेड ऐं स्किल्ड आहे ऐं पिण ट्रबल शूटर बि आहे पापा। ऐं जॾहिं त असां काफ़ी एप्स डिजिटल मार्केट में लॉन्च कयूं आहिनि, काफ़ी सुठो रिस्पॉन्स अची रहियो आहे ऐं पंहिंजी कंपनी जे लाइ एंटी हैकिंग सॉफ्टवेयर बि तयारु करे रहिया आहियूं। सर, असांजी सेल्स में इम्प्रूवमेंट आई आहे ऐं कंप्लेंट सेक्शन में बि काफ़ी बहितरी आई आहे। जेको रिस्पॉन्स पहिरियां क्लाइंट्स ॾे वेंदो हो ऐं उहो हाणे बहितरी में मञियो पियो वञे। मां परफॉर्मेंस मां मुतमइन न आहियां। मूं वटि क्वालिटी कंट्रोल जी रिपोर्ट आहे जंहिंमें सिर्फ़ ऐं सिर्फ़ कंप्लेन्स आहिनि। यासिर घुराए मां बि त ॾिसां त उहा कहिड़ी शख़्सियत आहे। हेलो सर,
यासिर अवां त शायद लीव ते हुआ। जी मैम बिल्कुल, मैं सुभाणे खां ईंदुसि। इहो छोकिरो मूंखे ॾिठल ॾिठल थो लॻे, केरु आहे ऐं मां किथे ॾिठो आहे हिनखे? पापा मिस्टर यासिर पंहिंजे कुझु प्रोजेक्ट्स बाबति प्रेज़ेंटेशन थो ॾियणु चाहे। अवां खां टाइम खपेसि। तुंहिंजो एक्सपीरियंस केतिरो आहे यासिर? ऐं पंहिंजे बारे में कुझु ॿुधाए। सर मूं घणो कमु फ्रीलांस कयो आहे ऐं हिकु मिडल क्लास फैमिली सां तालुक़ु रखां थो। पापा असांखे हिन जी फैमिली सां कहिड़ो कमु? असांखे त हिन जा स्किल्स ॾिसणु घुरिजनि। मूंखे लॻे थो त मूं तोखे किथे ॾिठो आहे पर यादि नथो अचे। एनीवेज़ तूं पंहिंजी प्रोजेक्ट जी प्रेज़ेंटेशन तयारु करे वठि, पाण हिन वीक जे एंड में मीटिंग करे वठंदासीं, ठीकु आहे? मूंखे फाइल चाहिए नए स्टाफ जी। सर मूं फाइल रखाए छॾी आहे। माही तू मुंहिंजी औलाद थी करे मुंहिंजी दुश्मन थी वई आहे, तॾहिं त मुंहिंजे दुश्मननि खे मुंहिंजी कंपनी में नौकरी ते थी रखी। हाउ डेयर यू। चाचा अवां माहिन खे ॾोह न ॾियो, उनखे बि मुंहिंजे बारे में हाणे ई ख़बर पई आहे। तुंहिंजी एतिरी हैसियत न आहे जो तूं मुंहिंजे साम्हूं बीही ॻाल्हाए सघीं। छो तुंहिंजे फ्रॉडी पीउ तोखे न ॿुधायो छा त मूं वटां कहिड़ी इज़त कराए वियो आहे? पापा प्लीज़ अवां खे न ॻाल्हाइणु घुरिजे। हाणे तूं मूंखे ॿुधाईंदी आहे त मूंखे कीअं ॻाल्हाइणु घुरिजे? जॾहिं त तूं मुंहिंजे दुश्मननि सां मिली करे पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ ई साज़िशूं थी करीं। हिननि तुंहिंजो ब्रेन वॉश कयो आहे न, जो तूं अॼु ईअं हरकतूं थी करीं। बेवकूफ़। चाचा प्लीज़ तव्हांखे जेको बि चवणो आहे उहो मूंखे चओ, बाबा साईं लाइ ऐं माहिन खे कुझु बि न चओ। मुंहिंजी जॉब में माहिन जी इन्वॉल्वमेंट कोन्हे ऐं न ई बाबा खे ख़बर आहे त मां हिते जॉब कयां पियो। सुञाणा थो मां तव्हां जहिड़े फ्रॉडनि खे। मूंखे अंदाज़ो आहे त छा प्लानिंग करे वेठा हूंदा। शराफ़त हिन में इहा अथई त हींअर जो हींअर हिन ऑफिस मां निकिरी वञ, न त सुठो कोन थींदई। ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे तूं हिननि जे चवण ते मुंहिंजे ख़िलाफ़ इंक्वायरी शुरू कराई आहे न? हा ऐं हिननि सां मिली करे तूं पंहिंजे पीउ जी दुश्मन बणिजी वई आहे। प्लीज़ ट्राई टू अंडरस्टैंड पापा। तव्हां छा पिया चओ? छा करे रहिया आहियो पापा? फिलहाल हिन वञो था सघंदा वञो। माहीन प्लीज। मूंखे इलाही अफ़सोस सां थो चवां त मां तव्हांखे रिवायती पुलिस वारे फॉर्मूले मां कढी न सघियुसि। आई एम वेरी वेरी सॉरी सर। दाइम असांखे घणो इरिटेट करे पियो, इन जे करे असांखे ही रिएक्शन ॾियणो पियो। न मिस्टर नज़ीर न, हुन खां तव्हां पंहिंजो ज़ाती बदिलो वरितो, हुनजे माण्हुनि तव्हांखे अगवा कयो ऐं हुनजी कावड़ में ई तव्हां हुन खां इंतकाम वरितो आहे। मूं तव्हांखे 3rd डिग्री चयो हो ऐं मूं वाज़ह कयो त हिकु पल बि निंड न करणु ॾिजोसि, पर तव्हां त रवायती पुलिस वारा बणिजी केस मरण जहिड़ो करे छॾियो। इट्स ओके जमाल, वो फितरी आहे। हाणे दाइम खतरे खां ॿाहिरि आहे ऐं संदसि ट्रीटमेंट हले थी। ख़ुदा न ख़ास्ता केस कुझु थी वञे हा त छा असां पंहिंजे असल टारगेट खे अचीव करे सघूं? सॉरी सर, ॿीहर इएं न थींदो। नो, तव्हांखे हिन जी पेनल्टी त भरणी पवंदी। हाणे छा करणो आहे? सुल्तान जो रोड मैप ॿुधायो त खेसि असाइनमेंट शुरू कजे। पहिरियों त मारिया इहा कोशिश कर, मूंखे हितां वठी हलो घर, मां उते वेही आराम बि कंदुसि ऐं पंहिंजो कमु बि सही तरह सां करे सघंदुसि। सर डॉक्टर बिल्कुलु इजाज़त नथो ॾे। सर असांजी अचण सां ई ॻाल्हि थी आहे डॉक्टर साहब सां। 4-5 ॾींहं अञा लॻंदा डिस्चार्ज थियण में। रुगो क्रिमिनल खे क़ैद कोन थी मिले, हिते त कानून खे बि क़ैद में थो रखे। जमाल, मां सम्झां थी त मूंखे सुल्तान वारे मिशन ते कमु करणु घुरिजे। हा, मूं वटि हाणे इहो ई ऑप्शन आहे। पहिरियां तो ईअं कर त सुल्तान खां इंटरनेशनल माफिया बाबति का डिटेल हासिल कर।
ऐं हुननि सां सुल्तान जूं ॿीहर मीटिंग्स करायूं त खेनि उहा ख़बर पवे त सुल्तान हाणे इंडिपेंडेंट कमु करे रहियो आहे। सर सोराब ऐं सुल्तान जी बि हिकिड़ी मीटिंग थियणु घुरिजे, जीअं सोराब खे बि ख़बर पए त सुल्तान मूंखां अलॻि आहे। इहो फ़ैसिलो हाणे सुल्तान ते ई छॾियो आहे। ॾिसो त हू छा थो फ़ैसिलो करे, पर सुल्तान सां असांजो हिकु ऑफिसर हर वक़्तु गॾु हुजणु घुरिजे। हिकु ऑफिसर खे ज़िम्मेदारी ॾियो त जीअं हू मुकमल तौर ते हुनखे मॉनिटर कंदो ऐं रोज़ जी बुनियाद ते रिपोर्ट करणु तुंहिंजो कमु। ओके सर, बिल्कुलु ईअं ई थींदो। हाणे फरज़ाना जो छा थियणो आहे? उहा हाणे सुल्तान सां एडजस्ट पई थिए ऐं हिन खे सुल्तान सां ई एडजस्ट कयो मारिया। हिन महीने जी रिपोर्ट फाइनल करे मूंखां रिव्यू करायो, हाई कमांड खे मोकिले ॾियो ऐं ॾिसो त ईंदड़ क्वार्टर जी बजट छा थी बीहे। तो हुन खां बेफ़िक्र थी। सर हू कारो स्मगलर असांखे डिस्टर्ब पियो करे। सर हुननि जी जान आजी कयूं या हुनखे रखूं? खेसि हाणे सुल्तान खे न ॾियां, हू पाण ई हिन मामले खे कपास थी, पर खेनि सख़्तु ऑब्ज़र्वेशन में। ओके सर। सवाल साहब हाँ त हिते ऑफिस खोले वेही रहिया आहियो। इहो सभु इन जे करे थियो आहे त तव्हां पंहिंजे एडमिनिस्ट्रेशन खे सख़्तु न रखी रखो। डॉक्टर साहब जेकॾहिं एडमिनिस्ट्रेशन खे सख़्तु कंदा असांखे बि डॉक्टर साहब ते सख़्ती ई करणी पवंदी। यासिर, बाबा तूं केॾी महिल आयो पुटु? बाबा मां हाणे ई पहुतो आहियां, बसि मां रुगो फ्रेश थी वेठां। छा ॻाल्हि आहे यासिर, तूं कुझु मुंझल परेशान थो लॻी? हेॾा ॾिस, हेॾे अच। छा थी? हाँ कुछ भी ना ये धक्को बाबा कीअं लॻो बाबा? केरु आयो आहे तोखे? केरु विड़ियो अथई? बाबा तव्हां परेशान न थियो, कुछ भी ना आहे। चुप। पर पुटु मूंखे ॿुधाए त सही न। बाबा केरु विड़ियो आहे तोसां? बाबा मामूली खरोच आहे, कंहिं तेज़ वेंदड़ गाॾीअ तां पथरी स्लिप थी लॻी आहे। पुटु तूं कूड़ बि सुठे नमूने सां ॻाल्हाए न सघंदो आहे। ॿुधाए हक़ीक़त छा आहे, छा इशू आहे? तूं अॼुकल्ह सोहराब जी छोकिरीअ सां घणो घुमंदे नज़र थो अचे, छा ॻाल्हि आहे? बाबा पहिरियां त मां तव्हांखां माफ़ी वठंदुसि, छो त जेको मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां उन सां शायदि तव्हांखे तकलीफ़ पहुचे। मूं तव्हांखे हमेशह पंहिंजे नंढे भाउ चाचे सोहराब लाइ तड़पंदे ॾिठो आहे। खेसि पंहिंजी अखियुनि आॾो रखण वारी ख़्वाहिश खे महसूसु कयो आहे। हा त पोइ इन जो छा? बाबा मां कोशिशि कयां पियो त चाचा साईं खे असल हक़ीक़त खां आगाह करे ऐं उन जूं ग़लतफ़हमियूं दूरि करे अव्हां जे आॾो अची विहारियां। जंहिं वटि ॾिसण जे लाइ इहा पंहिंजाइप वारी अखी कोन्हे, जंहिंमें दिली न आहे, जंहिंमें पंहिंजे वेझे रिश्तनि जो ॿिज फुटे, उन्हनि जे मथां पे तूं मथो हणी। पर बाबा रतो त न छॾिबो आहे न, असांजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे असां पंहिंजो करे ऐं पंहिंजे हुजण जो अहसासु ॾियारायूं। पुटु मूंखे सिर्फ़ु तूं इहो ॿुधाए त हीउ धकु तोखे छाजो लॻो आहे, कंहिं आयो आहे? किथे सोहराब त तोसां कोन विड़ियो आहे? बाबा इहो सिर्फ़ु हिकु इत्तफ़ाक़ आहे, चाचा तरफ़ां अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। ही छा थियो पुटु? ही तोखे धक कीअं लॻो? तूं मूंखे सच ॿुधाए, तोखे किथे सोहराब धक त न आयो आहे? सच ॿुधायो अदा, इहो धक तव्हांखे चाचा ई हयो आहे। अड़े बाबा कुझु बि न आहे, चाचो छो वणंदो? असां छो उन्हनि खे परे पिया कयूं? पहिरियां त खेनि पंहिंजो करण लाइ तड़पियूं पिया। ॾिस यासिर पुटु, सोहराब इन क़ाबिल नाहे रहियो ऐं तो मूंखे बिना ॿुधाइण जे हुन वटि ऑफिस जॉइन कई आहे, कमु कयो आहे। इन मूंखे ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे। बाबा मूं इहो सभु ख़ानदान ऐं रिश्तनि जे करे कयो आहे। पर मूं त तोखे इहो कोन चयो त तूं इहो सोचे हुन वटि नौकिरी कर। इहो सभु माहीन जे करे थियो आहे, हुन ई हिनखे पाण ॾांहुं अचण लाइ उकसायो हूंदो। अॼु तो मूंखे ज़मीन ते आणे बीहारियो आहे यासिर, मूंखे तो मां इहा उमेद कान्हे। इहो सभु कुझु तुंहिंजे करे थी रहियो आहे। तोखे इज़त सां चयो हुअमि न त हिनखे ॿाहिरि वापसि मोकिले छॾ। न साईं, इकलौती धीअ पाण सां रहाईंदसि। राहे ॾिस, हाणे मुंहिंजे साम्हूं अची बीठी आहे न,
ऐं मुंहिंजे दुश्मननि सां मिली करे मुंहिंजी इज़त जो जनाज़ो थी कढे। अवां पंहिंजी इज़त पाण विञाई आहे पापा। मां तव्हांजी इज़त बचाइण पई चाहियां। ही छा पियो करे? जवान धीअ ते ईअं हथ खणबो आहे छा? ही त ॿार आहे, तूं त समझदार आहीं न। हिन बाक़ी बचायो छा आहे जो माण्हू पंहिंजो वात रोकी था। कनीस, माण्हू त अञा सवाल करण शुरू कंदा। अवां ग़लति आहियो पापा, ग़लति आहियो अवां। चाचा वारा सही आहिनि त तव्हां गैर कानूनी कमनि में इन्वॉल्व आहियो। असां सिर्फ जमाल बि सही पे चयो, तव्हां मुंहिंजा ई ममा जा मुजरिम आहियो। ग़लति आहियो। बात बंद कर पंहिंजो। तुंहिंजी एॾी हिम्मत त पीउ खे गंदो ऐं ख़राब थी चई? मां तोखे मारे छॾींदुसि। अरे छा करे सुराब छे? मारियो मूंखे बाबा, मारे छॾियो। मारियो चाचा वन खे मारे छॾियो, अम्मी खे मारे छॾियो। ताकि ॿियो ईंदो ई छा आहे मारण खां सिवा? बस कर, चुप थी वञ। छा थी वियो तोखे? हाँ, छा थी वियो तोखे? मुंहिंजे पप्पा जे लाइ ईअं नाहे ॻाल्हाइबो। एतिरी नफ़रत पंहिंजे पीउ जे लाइ? एतिरी नफ़रत नाहे रखबी पंहिंजे पीउ जे लाइ। न मामा, पापा गंदो आहे, ग़लति आहे पापा। वो एक स्मगलर आहे मामा, समाज जो दुश्मन आहे। तूं ग़लति आहीं। ये उन्हनि जी सोच आहे। तुंहिंजो पापा कॾहिं बि ग़लति नथो थी सघे। न मामा न, पापा ग़लति आहे। पापा न ई रिश्ता संभाले सघियो, न ई वरी सुठो बिज़नेस करे सघियो आहे। पापा त हिकु सुठो पीउ बि न बणिजी सघियो। मामा पापा ग़लति आहे। पापा ग़लति आहे मामा। ईअं न छो माहिन, ईअं न छो। तुंहिंजो पीउ आहे, संभाल पाण खे। गुड इवनिंग सर, कीअं आहियो? मां त बिल्कुलु ठीकु आहियां। अवां वञी अस्पताल वसई आहे। जी सर, अव्हांखे मालूम तो थियो हूंदो। जमाल, सुबुह मां पियो हलायां, तुंहिंजे यूनिट खे सिधी तरह पियो ॾिसां। ख़बरचार न हूंदी छा? बिल्कुल सर, इजी। प्लान काफ़ी बेहतर हली रहियो आहे सर। ऐं असां सौराब ते बि घेरो कयूं वेठो, जॾहिं त दाइम असांजे गिरफ़्त में आहे ऐं अंडर इन्वेस्टिगेशन आहे सर। ऐं हुन फॉरेनर स्मगलर खे बि सुल्तान खे हैंडओवर करण जो प्लान आहे सर। जमाल साहब, मां रिज़ल्ट पियो घुरां। सूबे मां कंहिं बि क़िस्म जी स्मगलिंग ख़तमु थियणु घुरिजे। मां सम्झां थो इहे तुंहिंजे लाइ तमामु ॾुखियाई हूंदियूं, छो त मथे सरकारी इदारनि में वेठल माण्हू ॾुआरनि जी पुठ भराई कंदा हूंदा, पर तुंहिंजे दायरे अख़्तियार में जेतिरो बि अचे उहो क्लियर करे ॾे। न सर, तव्हां बेफ़िक्र रहो। ऐं हाँ सर, मुंहिंजी हिकु ॿी रिक्वेस्ट बि हुई। छा चई? सर, वफ़ाक़ मां मारिया जूं सर्विसिस वठी सघजनि थियूं। उन जे लाइ मूंखे सपोर्ट थी वञे त वाह वाह थी वेंदी सर। चीफ सेक्रेटरी साहब खे चई थो वठां, तो पंहिंजो ख्यालु रखजांइ ऐं जल्द रिज़ल्ट ॾिजांइ। ज़रूरु सर, ज़रूरु। थैंक यू सर। ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।